है छाजेला तो दीन मिलो किथा साईं जे दर खां रमजान रोज़ो हज नमाज या जेके भी पूरी कबन ये सब आमना जे लाल जे दर खां मिलिया बल्कि असां रब के रब भी इन जे करे मनो था जो मदीने वारो साईं फरमाया हर नेमत हर शय आमना जे लाल जे दर खां मिलिया मोहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलियो मोहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलियो कसम आ खुदा जो खुदा खुद मिलियो तो उन जा मिसाल दीन में मौजूद है इस्लाम में मौजूद है मदीने शरीफ में जॾहिं आमिना जो लाल असांजे सरबतन जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ आया तो मदीने जा जेके माण्हू हुआ उन्हनि जो शुरू खां जेको क़िबलो काबो रहियो सो बैतुल मक़दस मक्के वारनि जो क़िबलो बैतुल्लाह शरीफ पर याद रखो अव्वल जो क़िबलो अव्वल उर्फ़ आम में अखबार में हेडा होडा सा ॿुधंदा आहियूं अव्वल क़िबलो बैतुल मक़दस जो ग़लत अव्वल क़िबलो मक्के काबतुल्लाह शरीफ कुरान तो फरमाया इन्ना अव्वल बैतुन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल आलमीन पेरियों क़िबलो मक्के वारो प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं मुंहिंजा साईं मदीने शरीफ में आया तो साईं नमाज़ूं पढ़ायूं रुख मुबारक कयूं बैतुल मक़दस मदीने वारा ख़ुशी जेको असांजो क़िबलो सो साईं जो को भी ख़िलाफ़ कोन्हे पर हिकिड़ो ॾींहुं रब फरमायो मुंहिंजा महबूब अवां खे हमेशह मदीने में रहणो आहे इन जे करे मां मदीने वारनि जो इम्तिहान थो इम्तिहान हमेशह मख़फ़ी हूंदो आहे अॻ में कोन ॿुधाइबो आहे ही सवाल थींदो ही थींदो न यो आन वक्त ते थींदो प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब के अल्लाह पाक पंहिंजे महबूब के हुकुम फरमायो अॼु जेका हीअ अॻी वारी नमाज़ आहे ज़ोहर वारी नमाज़ आहे बरकातूं तव्हां बैतुल मक़दस ॾे रुख मुबारक करे पढ़ायो बरकातूं तव्हां मक्के वारे क़िबले ॾे रुख मुबारक करे पढ़ो मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब नमाज़ पढ़ाई बरकातूं थी वियूं 3 रकअतनि खां बाद मदीने जो मीर घुमी वरी मक्के वारे क़िबले ॾे रुख करे बैठा हाणे इहो थोरो फ़र्क़ कोन त भई साईं करीब बीठा वरी थोरो न एतिरो फ़र्क़ आहे बैतुल मक़दस हीअं त वरी बैतुल्लाह शरीफ हीअं साईं जेको घुमी विया तो सहाबा किराम भी मुझे महबूब जे पुछा घुमंदा हुआ सिफूं सॼियूं फिरंदियूं हुयूं जॾहिं नमाज़ ख़त्म थी आमिना जे लाल फरमायो छा अव्हां खे इनक़िलाब जी ख़बर कान पई एॾो वॾो इनक़िलाब आयो अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ उलमा ने सुन्नत मशाइख़ ने सुन्नत पीर तरीक़त रहबर शरीयत रईसुल मुसन्नफ़ीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद करमुल्ला अल मारूफ दिलबर साईं असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा थी चुका है साईं जंजा कदे साईं जंजा साहिबादा पीर तरीक़त रहबर शरीयत साईं मिठल साईं कोई भी असांजे पेगा प्रोग्राम में तशरीफ़ फरमा थी चुका है मरकजी जमात अहले सुन्नत बदी जे तरफा साईं दारुल गोसा नईमा जे तरफा साईं जन के अजीम शान पैगाम इस्लाम कॉन्फ्रेंस में तशरीफ फरमा करते
दिल की गहराई का बलिकार चमता साईं जनता कहते पीर तरीक़त रहबर शरीयत पीर सैयद गुलाम रब्बानी शाह जिलानी दरगाह आला नौरे शरीफ में तशरीफ फरमा दी चुका है। साईं जन के नाज़िम शान प्रोग्राम में दिल की गहराई का बलिकार चमता। तो प्यारा मुसलमान भाइयों, प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ने महबूब फरमायो नमाज में हेडो इनकलाब आयो छा तवा के खबर न पई। गुलाम अर्ज़ कयो कबला असाब अन था खाऊं खबर त पई आ खबर पई। साईं फरमायो तो पुछो न था अर्ज़ कयो असांजा का पुछण जी जरूरत काने का असां किबलन के चक्कर में कोन था पाऊं राणा असांजे ईमान जो किबलो तू मोहम्मद आही। असां किताबन के चक्कर में छो पऊं असांजो असल किबलो आयो। आला हज़रत सैयद रहमतुल्लाह अलैहि फरमायो हाजियो आओ शहंशाह रौदा देखो हाजियो आओ शहंशाह का रौदा देखो काबा तो देख लिया अब काबे का काबा देखो। सही ही चतवा घूमी हिकड़े किबले खां असांजे नाज़िम शान कानपुर के अंदर पीर सैयद अहमद शाह जिलानी खोरवा वारा जेके मुसलसल असांजे हिन प्रोग्राम में असां सां गॾु मेज़बानी जा फराइज़ अंजाम अदा कया। पीर सैयद अहमद शाह जिलानी दामत बरकातुहुल आलिया असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा थिया। दिल जी गहराई सां बलिकार चऊं। प्यारा मुसलमान भाइयों, अर्ज़ कयो असांजा आका असां किबलन के चक्कर में कोन था पऊं सोना हे त हिकड़े किबले खां ॿिए किबले जे तरफ़ तव्हां रुख कयो आहे पर कई बल ने कयो आहे कई जबर ने रुख कयो आहे। असां सभु गुलाम हाज़िर इस्लाम जो पैगाम थो ॾे त अव्वल मोहब्बत मदीने जी बीवी अव्वल इत्तबा आमिना जे लाल जी जिनजो खुद खुदा जैसा खुद खुदा की जात मोहब्बत थी करे अवल उन्हीं जी सलामी जो हिदायता फरमाई दुआ ते भाई जो भी थिया कर नफ्स खे कतलाम गोलात गोलन जो रह तू मुदाम पुनागा तुझो नाम लिख दे लाहू दिल में। ये तो जोगी तपो अव्वल गुलाम महबूब जे गुलामन जो महबूब तो पूरी जी गाला पर उन जे गुलामन जो गुलाम थी देखा जेके उन सोने सां मोहब्बत कंदड़ आहिनि जेके उन सोने जो चर्चो जिक्र वधाईंदड़ आहिनि उन्हनि जो गुलाम। प्यारा मुसलमान भाइरो अॼु कुछ मानू चवन था तो असांजे लाइ अल्लाह ही काफ़ी अल्लाह ही काफ़ी। ई अल्लाह कीअं काफ़ी थींदो जंहिं तोखे रब जो दर ॾेखारियो जंहिं तोखे इस्लाम सम्झायो जंहिं तोखे सिधे राह ते हलायो अॼु उहो छुटो मुझे अल्लाह ही काफी है मेरे लिए अल्लाह ही काफी है। सोना ये अल्लाह कदीम काफी नहीं। हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो अकीदो बुधो अल्लाह ने महबूब फरमायो हिकड़ी जंग तैयार आ उन में हिस्सो वठो जेका जेकड़ी मदद पुजे वो इन में हिस्सो वठे। मुझा प्यारा मुसलमान भाइरो सहाबा किराम पंहिंजे घर रवाना थिया तो सोन जो ज़रो खणी आयो तो मुझा प्यारा बकरो खाए आयो तो बकरी खाए आयो तो उठ ज़रो खाए आयो तो केड़ो सामान
नहीं आयो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो ही मोहब्बत मुस्तफा में हाल हो जो सामान त सजो घर जो बधाओ पर दीवारुन खे हथ था फेराए दीवारुन खे मुझे हबीब जा माण्हू आया चवण लगा या अबू बकर अव्हां जो इंतजार या सब मार खड़ी आया सुने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नो जवाब दिनो उन अबू बकर सुने जवाब दिनो वो सिद्दीक़ अकबर के हमरा अहमद वो सिद्दीक़ अकबर के हमराज़ अहमद रहा उम्र भर में जो तुम साज़ अहमद सो यारे मज़ा जंहिंजो कुर्बानी नाग ज़हरीलो जबल जो डंगे थो सोनो अबू बकर जो फरमाए नाग न कर तकरार तुम सां नाग न कर तकरार तुम सां भेरा डंग भली हण भेरा डंग भली हण पर कोन छॾींदो अरबी खे अज आराम मटनी खे अज आराम नागन कर तकरार तुम सां खाह खुड़ी ठही तुंहिंजे हवाले पेट भरे वञ पंजो पाले हाय मास सटे वञ परवा बि न आहे मास सटे वञ परवा बि न आहे पोइते हटणो आहे असांजो हराम पोइते हटणो आहे असांजो हराम नागन कर तकरार तुम सां नाग असां सां जंग आतू जोती आहियूं मुसाफ़िर वञ तूं मोटी कान ख़बर थई केरु सुतल कान ख़बर थई केरु सुतल सभिनी नबियनि जो आहे इमाम सभिनी नबियनि जो आहे इमाम नागन कर तकरार तुम सां हिते हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे गारे सौर नाग हज़रत अबू बकर खे चयो त मां जबल जो नाग मुंहिंजो डंग हिकिड़ो बर्दाश्त करे न सघंदो ॿिए नंबर में इस्लाम थो चवे त जान बचाइण फर्ज़ आहे सोने सिद्दीक़ अकबर फरमायो ना मां इस्लाम खां तोखां वधीक ॼाणू आहियां किथे जान बचाइण फर्ज़ आहे महबूब जे आराम तां जान कुर्बान करे छॾणु फर्ज़ आहे हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधायो हज़रत अबू बकर जा पाण वरी साॻी नमाज़ पढ़ी आंदी पंहिंजे विच में फ़ासिलो आहे वॾो मूंखे केरु हुट करणी पर हाणे जेको निज़ाम आहे त हलबो सैयदना अबू बकर सिद्दीक़ उहा नमाज़ पढ़ी जेका पा पढ़ी उहा तहज्जुद जी नमाज़ पढ़ी जेका आहे उहे रोज़ा रखिया जेके अॼु आहिनि हर कम इस्लाम जो उहो ई आहे साॻियो जेको अॼु आहे सुने अबू बकर उहे सफ़ न कया मगर महबूबन फरमायो या अबू बकर सारे मोमिन जो ईमान हिकु पासे तो सिद्दीक़ अकबर जो ईमान हिकिड़े पासे जे तोड़ियो वञे तोड़ियो त हिकु पुड़ में सॼे मोमिन जो ईमान ॿिए पासे तुंहिंजो ईमान रखबो त पारो पासो ॿेड़ो थी वेंदो ज़मीन सां वञी लॻंदो आख़िर हज़रत अबू बकर सिद्दीक़ कहिड़ी नमाज़ पढ़ी वो कहिड़ो रोज़ो रखियो जो एतिरो शान वॾो थियो घणी ॾिसो ख़ुदा सिद्दीक़ अकबर नमाज़ूं रोज़ा हज ज़कात में साॻा कया पर अल्लाह जे हबीब की मोहब्बत में नंबर सुने हबीब की मोहब्बत में पहिरियों नंबर आयो इन्हीं के करे अल्लाह जे हबीब फरमायो सारा मोमिन हिक पासे सिद्दीक़ अकबर तुंहिंजो ईमान हिकिड़े पासे ॻाल्हि ते कयूं
ये शान ये कुर्बानी ॾिसी सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़्वाहिशदार कई त रब मूंखे उमर न बनी मूंखे सिद्दीक़ अकबर जे सीने जो वार बनी ये सोने सिद्दीक़ अकबर खे या मुस्तफ़ा जे सभिनी ग़ुलामनि खे जेको बि शान मिलियो आहे यो रसूलुल्लाह जी मोहब्बत जो सिलो सोने हबीब जे मथां कुर्बान थिया उन्हीं की मौत हजरत सिद्दीक़ अकबर पंहिंजे घर में दीवारों ते हथ पियो हुआ साहब कराम आया साईं तव्हांखे मां यादि पियो करे चया मूंखे बि तकड़ आहे त इंतज़ार हूंदो पर मूं कपड़नि सुबण वारी सुई दीवार में हणी छॾी मिले कान थी सारो सामान ॿधो पियो आहे उहा सुई मिले त उहा हली यार जे मथां कुर्बान मथां महबूब डोरा पड़े अबू बकर सुई असां सां नथी कई इन जे करे सुई तो ॻोल्हियां मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो जॾहिं सुई मिली वई सामान सरकार जी दरबार में आयो त ॿिया थोरा थोरा सामान हा सिद्दीक़ अकबर के सामान जा ॼण उठ की नथा आहिनि सुने हबीब छा फरमायो या अबा बकर सब मेरे खड़ी आयो इना घर भी बचल ना छड़े आयो त हजरत अबू बकर ये कोन कयो त मां घर में अल्लाह छड़े आयो आया न फरमायो घर में अल्लाह व रसूलहू रब छड़े आयो आया रब जो महबूब छड़े आयो आया त सरकार फरमाइना या अबा बकर मुझे हुंदे माण्हू के घर तक किदा न समझाई मां पे हित वेठो आया मां तुझे अॻे आया तू कीअं थो चवी त अल्लाह अल्लाह जो रसूल छॾियो पर न सोने हबीब मुर्गी फरमायो अबू बकर अक़ीदो इहो ई हुजे त जिते मोमिन जे घर में रब आहे उते रहमतुल लिल आलमीन असां सुञनि जो अक़ीदो आहे त असां जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ये परे है एक मास्टर में खड़ी है दोस्तों अल्हम्दुलिल्लाह सजा इन प्रोग्राम जा बल्कि जमात अहले सुन्नत जा सरवर किबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी अल्लाह से साईं की खिदरी हयाती अता फरमाए जो शब रोज इस्लाम इसके मुस्तफा इत्तेहाद अहले सुन्नत वल जमात दिला हर वक्त सरगर्म रहना हवा अल्हम्दुलिल्लाह अन करीब असां जी जान जाने वाले सुन्नत दामत बरकत मुलालिया असां जे हिन अजीम शान प्रोग्राम में पैगाम इस्लाम कॉन्फ्रेंस में जलवा अफरोज आज असां जो अवामी खिताब कोने छो तो वडी कॉन्फ्रेंस में बड़े अंग में खतीब उलमा किराम मशाइख जाम असां जे स्टेज पे मौजूद है अल गरज मुझे पैगाम जो असल मकसद इस्लाम के पैगाम जो हिकड़ो मकसद जो अवला सो आहे रसूलुल्लाह जी मोहब्बत जडे अल्लाह के महबूब जे शान में रसूलुल्लाह के नामों से रिसालत देना उलमा अहले सुन्नत जो सद थिए त दुनिया जा सभी कम छड़े लबैक या रसूल अल्लाह चवंदे उन्हनि के सद के हाज़िर या ईमान की निशानी ईमान की हाय जोगी ब्याज खड़वा पर लिखो मुझो जोगी ब्याज खड़वा पर लिखो मुझो लाहू से जोगिन में जोगी जोगिन में जोगी जही जे मोह में मरवा जही जे मोह में मरवा लिखो मुझो लाहू अदियूं शाह लतीफ ते फिट जो घोट लतीफ
भगतो शान वणो लिखो मुझो लाहू आखिरी ही इस्लाम उन जा जेके अमल ये सब खत जे मिसल उन खत जो लिफाफो इस्लाम हाणे खत ते लिखबो आहे पतो जिलो मदीना पोस्ट ऑफिस फलाना मार्फत फलाना फ्री मिले फलाने या एड्रेस इस्लाम जे खत जी एड्रेस असां तवां जो मिठो मदीने जो मीरा खत जी साईं करीम ने इशारो कयो मता के मौलवी जे चक्कर में अचो तो सजो हथ उमरो मक्के में आ मदीने में छा वञण जी जरूरत मुझे हबीब फरमाए तुझे न आहे त तू जुल्म कयो छो त हथ उमरो थी तो मक्के में आ कबूलियत जो ठठो मदीने में असा जी दीन इस्लाम जी एड्रेस मदीना शरीफ अल्लाह साईं असां तवां खे शाल इस्लाम जो हुबदार मदीने जो हुबदार करे रखे अल्लाह इन कॉन्फ्रेंस के आखिर तोड़ ताईं कामयाबी नसीब फरमाए अल्लाह साईं अवां जी हाज़िरी कबूल फरमाए इन हाज़िरी जे सचे खुदा पाक असां खे दीन और दुनिया जी नेमतुनि खां माला माल फरमाए व आखिर दावाना अनिल